अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पिरिया गुल मुसागढ़ साथ थींदो मुबशर सबका पहिरीं नज़र हेडलाइंस ते। सिंध हुकूमत पारां कचे में धाड़ेलनि खिलाफ़ ग्रैंड ऑपरेशन शुरू करण जो ऐलान। सूबाई घरू वज़ीर जासिर लंजार चयो आहे त कचे में अॼु खां वॾो ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। पाण खे वॾो चैंपियन समझंदड़ धाड़ेलनि खिलाफ़ बेरहमानियूं कार्रवाइयूं कंदासीं। ऑपरेशन में फिलहाल फौज जी ज़रूरत न आहे। पंजाब पुलिस खां मदद वरिती वेंदी। सखर में आईजी सिंध सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सूबाई घरू वज़ीर वधीक चयो आहे त धाड़ेलनि खिलाफ़ ऑपरेशन में रेंजर्स सिंध पुलिस सां गॾु हूंदी। हथियार फिटा कंदड़ ॾोहारियुनि खे मौक़ो ॾिनो वेंदो। केसनि खे मुंहुं ॾींदा। सूबे में हिन वक़्तु किथे बि हिफ़ाज़ती कार्रवाई न थी हले। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त पीटीआई पंहिंजे कारकुननि खे गारगंद खां सवाइ कुझु नाहे सेखारियो। पीटीआई जी तर्ज़ सियासत ते एतिराज़ आहिनि। सिंध मेहमान नवाज़नि जी धरती आहे। केपीके जे वॾे वज़ीर खे सिंध में वेलकम कंदासीं। वॾे वज़ीर वारी हैसियत में खेसि प्रोटोकॉल ॾिनो वेंदो। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त सिंध सरकार हर शोबे में तारीख़ी कमु कयो आहे। सिहत जे शोबे में इनक़लाबी कमु थिया आहिनि। सिंध जे अस्पतालनि में को बि सुञाणप कार्ड या डोमिसाइल ॾिसी इलाज न पियो थिए। सिंध में पूरे मुल्क जे मरीज़नि में लखे रुपयनि जो इलाज मुफ़्त थिए पियो। वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनाउल्ला चयो आहे त अपोज़िशन सां ॻाल्हियुनि ऐं जमहूरियत खे अॻिते वधाइण लाइ तयार आहियूं। DGISP अॻु में बि चई चुको हो त फ़ौज वटि इहो मैंडेट न आहे त सियासी पार्टियुनि सां ॻाल्हियूं करे। ॻाल्हियूं सियासी पार्टियुनि में थियणु घुरिजे ऐं इहो उन्हनि जो ई मैंडेट आहे। राणा सनाउल्ला वधीक चयो आहे हाणे इहो ई पीटीआई जे हथ में आहे त उहा ॻाल्हियूं चाहे थी या न। बानी पीटीआई चवे पियो त हू ॻाल्हियुनि न तहरीक हलाइण चाहिनि था।